कश्मीर में इमरान खान की आज़ादी लाइ मीर मंज़ूर ख़ान खोसो की अगवानी में नादरा चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाज की रैली कढी वई। रैली में वॾे अंग में माण्हू शिरकत कई। इन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु रैली आहे पूरबन जेका रैली असां कढी आहे त असां हुकूमत वक़्त खे चवणु चाहियूं था, जेको मैंडेट चोर आहिनि फॉर्म 47 जा आहिनि, असां उन्हनि खे चवणु चाहियूं था बाबा तव्हां हिकु आलिम इस्लाम जो लीडर पाकिस्तान जे लीडर खे बंदि नथा करे सघो। तव्हां साल पूरो उनखे बंदि कयो आहे, तव्हां हर हर्ब इस्तेमालु कयो आहे, लेकिन मुंहिंजो लीडर सुरखुरू थिए थो हर केस जो। इन हिकु हिकु ॾींहं जो ज़ुल्म जो हिसाब केरु ॾींदो मुंहिंजे लीडर जो। असां इहो पुरमन रैली कढियो आहे त इमरान ख़ान खे रिहा कयो वञे, आज़ादु कयो वञे, छो जो उहो शऊर ऐं दिलनि जो मालिक आहे। हाणे असीं न वेंदासीं, असां हर पुरमन एहतजाज कंदासीं, शहर शहर वेंदासीं, ॻोठ ॻोठ वेंदासीं, जेसीं ताईं इमरान ख़ान आज़ादु न कंदा। असांजो जेको आहे अॼु रैली हो रिलीज़ फॉर इमरान ख़ान खे ना क़ैद कयो बीठा आहिनि। असां वक़्ती हुकूमत खां मुतालबो कयूं था त महिरबानी करे इमरान ख़ान खे रिलीज़ करनि। घर घर में इमरान ख़ान जो गूंज आहे, हर माण्हू इमरान ख़ान सां गॾु आहे। इंसाफ़ कयो इमरान ख़ान सां। असांजो जेको आहे रैली जेको आहे इमरान ख़ान जो रिलीज़ लाइ जेको आहे सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में आहे। जीअं त अॼु पूरे पाकिस्तान में पार्टी जे तरफ़ों 21 जून ते रिलीज़ फॉर इमरान ख़ान जे तहत पूरे पाकिस्तान में रैलियूं कढियूं वेंदियूं एहतजाज करण जे लाइ। इन सिलसिले में असां कश्मीर में मीर मंज़ूर ख़ान खोसे जी क़यादत में ऐं पार्टी जे तुतुल कारकुननि जे हिमायत में असां रैली कढी आहे ऐं इंशाअल्लाह असांजो इहो मिशन आहे त इमरान ख़ान खे रिलीज़ कयो वञे। जीअं त अॼु रैली निकिती कश्मीर शहर में, तव्हां ॾिसी रहिया आहियो। इन रैली जो सिर्फ़ु हिकु ई मक़सदु आहे त असांजे लीडर इमरान ख़ान खे आज़ादु कयो वञे। अते ईअं ई रोड बंदि थींदा रहंदा, ईअं धरना थींदा रहंदा, ईअं रैलियूं निकिरंदियूं रहनि। अॼु जेकी रैली आहे इहा ख़ान साहब जी रिहाई जे लाइ आहे। जेकी जबरी इहा ख़ान साहब जी हिननि गिरफ़्तारी कई आहे। अॼु सॼे पाकिस्तान में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी तरफ़ों ख़ान साहब जी रिहाई जे लाइ कॉल ॾिनो हुया। जेसि ताईं ख़ान साहब जी रिहाई न थींदी इहे एहतजाज असांजा क़ाइम मुदाइम रहंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।